हाय गाइस, असां हाणे हिते चिल था मारियो। ॾाढो मज़ो आयो। शाम जो असां काॾे वियासीं? सभई असां हाणे निकिता आहियूं महाबलेश्वर लाइ, लॻभॻि पहुचण ते आहियूं। असां हाणे हॉल्ट वरितो आहे। हिते मुंहिंजे ड्राइवर चयईं हिकिड़ो रेस्टोरेंट आहे जितां जी मिसल पाव ॾाढी सुठी आहे, त असां उहो खाइण लाइ हॉल्ट वरितो आहे। मूंखे ख़बर न मां खाईंदमि की न, बट मुंहिंजी फैमिली खाईंदी। हिते मूंखे हॉर्स राइडिंग करणी आहे, त होटल में चेक इन पोइ कंदासीं। मुंहिंजो भाइरो मूंसां गॾु लथो आहे। हाय, आई एम सो हैप्पी। थैंक यू। असां उहे हाणे हॉर्स राइडिंग कंदासीं एंड आई एम वेरी एक्साइटेड, छाकाणि मूंखे हॉर्स राइडिंग ॾाढी 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 वणंदी आहे। एंड अॻे दफ़े बि हिते आई आहियूं। इनखे गैलपिंग करणी आहे, गैलपिंग। हा करणी आहे न, छा प्रॉब्लम आहे। एंड हे ॾिसो सभु घोड़ा बीठा आहिनि लाइन सां। हे बि वॾो घोड़ो मूंसां गॾु आहे। मूंखे एॾो मज़ो थो अचे। मुंहिंजे घोड़े जो नालो सूर्या आहे एंड असां हे सॼो इंडिया मैप थींदो आहे, हे चवनि था इंडिया मैप जो भारत नक्शा, उनजो राउंड था कयूं। आई एम सो हैप्पी। असां थी आयासीं हॉर्स राइडिंग तां, हाणे चेक इन था कयूं। होटल ड्रीमलैंड में आहियूं असां। एंड वेयर आर आवर रूम कीज़? आई डोंट नो व्हिच रूम आर वी इन। राइट, असां 2 रूम कराया आहिनि, हिकु मॉम डैड लाइ, हिकिड़ो मुंहिंजे लाइ, मुंहिंजे भाउ लाइ। त असां हाणे ॻोल्हियूं था कि असांजे रूम में चाबियूं किथे आहिनि। द होटल इज़ सो ब्यूटिफुल, ॾाढी मस्ती लॻे ऐं ॾाढी थधाण आहे हिते। ओके, पहिरियों त मां तव्हांखे हिते ॾेखारियां 226 असांजो रूम आहे। हिते मस्त सोफ़ा टेबल जो अरेंजमेंट आहे। मूंखे ॾाढो वणंदो आहे ॿाहिरि वेही करे टी या कॉफ़ी, पंहिंजी चांहि पीअणु, कमु करणु। ऑफकोर्स लैपटॉप खणी आई आहियां, बट मां कोशिशि कंदमि कि थोरो रिलैक्स कयां। अच्छा, मां तव्हांखे रूम टूर ॾियां। हे आहे असांजो रूम। A beautifully laid out bed, chair, table, sofa again, TV, and here the bathroom. Hi! Mast bathroom. Here मुझे wardrobe अच्छी है ना. Here सारा skin care and makeup.
सुभाणे जो हाणे पथारींदमि ऐं हिते बाथरूम सिचुएशन आहे। अनफॉर्चुनेटली बाथटब कान्हे, बट दैट्स ओके। ओ वाओ, सेफ पंहिंजो रखण लाइ बिलोंगिंग्स सेफली। एंड देन नंढड़ी फ्रिज ते मॉर्निंग गाइस, आज असां सेकेंड डे आहे। हाणे मां ब्रेकफास्ट करण थी वञा। ॾाढो ज़बरदस्त वेदर आहे हिते, कुछ 17-18 डिग्रीज़ हुयो सुबुह जो ऐं मां ॾाढी ख़ुशि हुयमि छाकाणि मूंखे थधाणि ॾाढी वणंदी आहे, गर्मी सफ़ा न वणंदी आहे। बट हाणे आस्ते आस्ते गर्मी थियणु चालू थी आहे। मां एक्चुअली वई हुयमि ब्रेकफास्ट खाइणु, पर वापसि आयमि कैमरा खणणु छाकाणि मां चयो तव्हांखे ॾेखारियां कि हिन अॼु हिते दाल पकवान रखियो आहे। एंड मां ॾाढी ख़ुशि आहियां छाकाणि मूंखे दाल पकवान ॾाढो वणंदो आहे। एंड दाल पकवान असां सिंधियुनि जो सभिनी खां इम्पोर्टेंट नाश्तो आहे, वन ऑफ द इम्पोर्टेंट। त हा, ब्रेकफास्ट विथ मी। अॼु हिननि हिते होली पार्टी बि रखी अथऊं, पूल पार्टी। एंड आई एम वेरी एक्साइटेड छाकाणि त फर्स्ट टाइम मुंहिंजी पूल पार्टी आहे होली जी। एंड हे ॾिठो मां दाल पकवान, सुपर एक्साइटेड। ऐं तव्हांजी दाल लॻे बि ॾाढी सुठी थी, त मूंखे लॻे थो सुठो ठहियलु हूंदो। आयो मुंहिंजो भाइरो, आर यू हैप्पी? नए टाइप जो दाल पकवान सूप आयो हुयो, मां फोन करे चवां थी तूं दाल पकवान त जल्दी अच, कुछ त गुड न्यूज़ ॾियणी पवंदी आहे न। अरे नो सनम। Are you like a heavy breakfast person? Yes. Usually. Yeah. मां बि मूंखे heavy breakfast खपंदो आहे सुबुह सां। पहिरियों मां बनाना खाईंदी आहियां, हुन खां पोइ heavy breakfast। एंड हिते breakfast बुफे, थैंक यू, हिते breakfast बुफे ॾाढो सुठो आहे। ब्रेड पिज़्ज़ा, त पोइ दाल पकवान, जाम कुझु आहे। मां तव्हांखे ॾेखारियां थी, ॾाढो मस्तु वॾो डाइनिंग हॉल अथनि, चीकू मिल्क शेक, ॾाढो मस्तु डाइनिंग हॉल अथनि। एंड बुफे ब्रेकफास्ट आहे, एंड होली पार्टी बि आहे, पूल पार्टी। आई एम वेरी एक्साइटेड। पेट भरियो और ॾिसूं घणो पार्टी जो दम आहे। एंड देयर इज अ लॉट ऑफ फ्रूट, आई लव फ्रूट। हो सॼो बुफे ब्रेकफास्ट जो टेबल आहे। हे मुंहिंजी राणी, अमां हाय चओ। एंड हे सॼो डाइनिंग हॉल आहे, एॾो वॾो डाइनिंग हॉल तव्हां ॾिसी था सघो। हे मुंहिंजे भाइरे जी कैमरा। पूरो कर न खपे, पूरो कर न खपे। आई नो। हाय गाइस, असां हाणे हिते चिल था मारियो। ॾाढो मज़ो आयो। शाम जो असां काॾे वियासीं? असां वियासीं लेक ते पर बोटिंग न कई। गेम्स खेॾण वियासीं, पोइ मार्केट में चक्कर हणी आयासीं। हाणे असां हिते चिल था मारियूं। डिनर थी वई, ॾाढी मस्तु डिनर हुई। एंड सुभाणे असांखे चेकआउट करिणो आहे। नंढी न पइजे सच्ची ॿुधाए ट्रिप सफ़ा संभाल वेठो। घोड़े ते बि न वेठमि, हॉर्स राइडिंग। मां त कई हॉर्स राइडिंग, दिलि खोले। बापू तव्हां बि मूंखे न चयो घोड़े ते। हा, हाणे चओ हाय। हे भाइरो, अॼु मां हिकिड़ो मेकअप वीडियो बि शूट कयो, फुल फेस ग्लैम मेकअप। त मां ॾाढी एक्साइटेड आहियां इंग्लिश में।
तो मां ॾाढी एक्साइटेड आहियां ॾिसां उहो कीअं थो लॻे फाइनल एडिट करण खां पोइ एंड उहो अपलोड करणो मूंखे हे जेको मेकअप तव्हांखे ॾिसण थो अचे न इहो कीअं कयो आहे उन ते ई शूट कयो माना उहो कंदे कंदे शूट कयो एंड सुबुह यार ॾाढो मज़ो आयो त जेकी पूल पार्टी हुई पूल में कलर्स अलाउड न हुया ख़ाली पाणी वारा उते हुजनि ऐं ॿियो वरी जेको ॿी एरिया हुई तव्हां वीडियो क्लिप्स विझंदमि ॿी एरिया हुई उते पाणी जो ईअं शावर्स हलनि पिया उते कलर वारो खेॾी पिया सघनि ऐं मूंखे कलर सां खेॾणु घटि वधि वणंदो आहे मूंखे ॾाढो मज़ो आयो छाकाणि त पूल में के जो बि कलर वारा हथ या कलर फिटी करणु अलाउड न हुयो ॾाढी मस्तु प्लैनिंग आहे एंड हिते ईंदा रहंदा आहिनि मम्मी पप्पा होटल ड्रीमलैंड में बट मां चङनि सालनि खां पोइ आई आहियां एंड लविंग इट्स लाइक रियली लविंग इट एंड हाणे 17 डिग्री टेम्परेचर आहे कैन यू बिलीव इट 17 डिग्री मां ॾाढी ख़ुशि आहियां छाकाणि मूंखे थधाणु ॾाढी वणंदी आहे ऐं मूंखे सफ़ा थधि नथी पए सभिनी खे त थधि थी पए बट आई एम वेरी हैप्पी हाणे असां निकिरूं था होटल मां एंड शी इज़ द ओनर हाय Thanks for coming onto my video. I really enjoyed my stay and especially your organization for the Holi party. I don't like playing with colors and she made sure that you know the water section is separate and the color section is separate. Can you please tell us what goes on behind such planning and thinking? How much time does it take? I know of course this is years of planning. Yeah, but it comes very naturally. You have to make sure that the guests are enjoying themselves and they feel part of our Dreamland family. Yes. Right, absolutely. And yesterday there was dal pakwan. We Sindhis love dal pakwan. Thank you for that. Okay, lovely having guests like you over. Thank you. असां हाणे हिते मैप्रो गार्डन्स में आया आहियूं जिते ऑलमोस्ट हर कोई ईंदो आहे अगरि महाबलेश्वर ईंदो आहे त एंड हिते हिननि जो हाणे असां ॾिठो माना अॻे इहो न हूंदो हुयो हिते खाखरा फैक्ट्री आहे एंड मां तव्हांखे ॾेखारियांव थी खाखरा ठहंदा कीअं ॾाढो इंट्रस्टिंग प्रोसेस आहे हिते इहे पहिरियों चाणी रखंदी थी वञे एंड सॼो मशीन ते आहे ग्लव्स पातल उन खां पोइ हिते ईअं सिधो उतां खां पोइ हिते ईअं सिधो ॾिसो निकिरे थो चाणी खां पोइ ऐं उन खां पोइ इन शेप में कटिजे थो ऑटोमेटिक कहिड़ो फ्लेवर वणियो मेथी ऐं टमाटे जो वरिता अच्छा सुठा अथसि थैंक यू मस्ती आ गई मसाला और मेथी वरितो हे वरितो अॻे केॾो नंढो हूंदो आहे न मैप्रो गार्डन जाम वॾो थी वियो आहे हाणे इहो हिकिड़ो टूरिस्ट लाइ ख़ासि घुमणो स्पॉट थी वियो आहे बट सुठी बिज़नेस बि आहे न हिननि जा शरबत उन बिना महाबलेश्वर घुमण अधूरो आहे टोटली जाम बढ़िया आहे Gardens right now and because me and my brother are such huge foodies and we've come here after how many years? I think so 4 years. After 4 years we've come here. He was in Ireland, I was in England. Anyway, so it used to be a small garden when we were really young. Yeah. Then it grew into a chocolate factory. It includes a chocolate factory. Still there's a garden. Now it has a special restaurant. They make their own food and I love these open plan kitchens which I'll show you, but first we need to order. Right. Because he has his own restaurant, he knows a little more about behind the scenes than I do. They have an open kitchen here where they're making pizzas. There's an open kitchen there where they're making grilled sandwiches. You want to cover the pizza section and tell us a little more about it? And little more not. I know a lot more than you. Well, Yeah, so... Well,
Yeah. You know how much I know about food. And you know how much I love making food and preparing Right. better than you. But You don't prepare it. we need to have a contest where we are doing food, okay? Yeah, okay, we will surely. make food, yeah. Sure. And now it's pizza time. घर गुरु जो दर अची वियासीं असां घर। ओ माय गॉड, वही वही केॾो सुकी वियासीं कार में, एॾा कलाक ऐं ट्रैफिक बि हुई। हाणे घर में वाईफाई नथो हले त हे टेक्नीशियन फिक्स तो करे। बट वंस अगेन ड्रीमलैंड, थैंक यू। ॾाढी सुठी हॉस्पिटैलिटी हुई एंड द फूड वॉज अमेजिंग एंड द फैसिलिटीज़ वी रियली लाइक्ड इट। थैंक यू, है ना? ॾाढो मज़ा, ड्रीमलैंड थैंक यू। हाणे मां थोरो बाथटब में वेहंदमि, रिलैक्स कंदमि। असां मिलूं था ॿिए वीडियो में। आई होप तव्हांखे असांजो इहो ट्रैवल वीडियो वणियो, मज़ो आयो हुजेव त प्लीज़ हिन वीडियो खे थम्स अप ॾियो, लाइक कयो। सॉरी, प्लीज़ हिन चैनल खे सब्सक्राइब कयो। अगरि एॾा ठूशा मूंखे वधीक ॾिसणो अथव त चैनल खे सब्सक्राइब कयो, घंटी बि वॼाइजो। एंड जैसे असां ॿिए वीडियो में मिलो, खोड़ प्यार, बाय। तुझी न खपे किस।